देख यारां दी फेरी माओ तेरी के मेरी। दोस्तों हिकड़ा ब ज़ाल मुड़स हुआ। हिकड़े दफ़े ज़ाल पांजे मुड़स जी पाण सां मोहब्बत जी आज़माइश वठण जे ख़्याल खां कूड़ करे बीमार थी पई। वेचारे मर्द खेसि सच पच बीमार समझी संदसि घणा ई इलाज ऐं सुतियूं फकियूं करायूं, पर ज़ाल अहिड़ो त मकर रिथियो जो मर्द खे को बि फ़र्क़ नज़र न आयो। आख़िर हिक ॾींहुं ज़ाल चयोसि त मूंखे हिकड़े दरवेश जो ॾसु मिलियो आहे त जेकॾहिं तूं पंहिंजी ससु जे मथे जा वार पंहिंजे मथे हेठां रखी सुम्हंदीअ त यकदम चङी भली थी पवंदीअ, ॿीअ सूरत में मरी वेंदीअ। मर्द इहा ॻाल्हि ॿुधी ताड़े वियो त बीमारी वग़ैरह कान आहे, मगर मुंहिंजी आज़माइश लाइ मकर कयो अथसि त आउं संदसि लाइ पंहिंजी माउ जे मथे जा वार आणे सघां थो या न। सो पंहिंजी ससु वटि वियो, चयाईंसि त तुंहिंजी धीउ खे चङे भले थियण जे लाइ हिकिड़े दरवेश जो ॾसु मिलियो आहे त जे तुंहिंजी ससु पंहिंजी धीउ खे संदसि मथे जा वार मथे हेठां रखी सुम्हण लाइ ॾींदी त पोइ यकदम चङी भली थी पवंदी, ॿीअ सूरत में संदसि बचण महाल आहे। वेचारीअ माउ इहो हाल ॿुधी पाकीअ सां पंहिंजो मथो साफ़ कराए हड़ जा हड़ वार पंहिंजी धीउ ॾांहुं ॾियारे मोकिलिया। जॾहिं मर्द पंहिंजी ससु जा वार आणे पंहिंजी ज़ाल खे ॾिना तॾहिं उहा ख़ुशीअ खां मथे हेठां रखी सुम्ही पई ऐं हिकदम चङनि भलनि जहिड़ी ॾेखारी ॾियण लॻी। इहो हाल ॾिसी उहो शख़्स डोड़ंदे पंहिंजी माउ ऐं ससु ॿिन्ही खे ज़ाल वटि वठी आयो। उन वक़्तु उन्हनि ॾे इशारो करे ज़ाल खे चयईं त ॾेख यारां दी फेरी माउ तेरी के मेरी।